हलाणी में थाणे जे चंद क़दम अॻियां नेशनल हाईवे ते फरहान ऑटोज़ मां राति 9 हथियारबंदनि फरहान ऑटोज़ जे चौकीदार खे यरगुमाल बणाए फरहान ऑटोज़ मां 9 मोटरसाइकिलूं 0 मीटर 2022 जूं काहे विया, जॾहिं त फरहान ऑटोज़ जे मालिक भूरल रिंद चयो त राति देर सां मुंहिंजे चौकीदार खे 9 हथियारबंदनि यरगुमाल करे अखियूं ॿधी 5 सीडी मोटरसाइकिलूं ऐं 4 चाइना जूं मोटरसाइकिलूं ऐं उन्हनि जा लेटर बि खणी विया। असां जॾहिं सुबुह साण पंहिंजे दुकान खोलण लाइ आयासीं त असांजी दुकान जा ताला कैंची सां कटियल हुआ। असां हद जे SHO खे इतला कयो त असां सां वॾी नाजाइज़ी थी आहे। SHO चयो त मूंखे हलाणी थाणे ते चंद ॾींहं थिया आहिनि, मूंखे हींअर ताईं का बि इलाइक़े जी सम्झ नथी अचे। जॾहिं त हलाणी वासियुनि पंहिंजी मदद करे खोजी कुता घुराए हथियारबंदनि जा पेरा खणाए रहिया आहिनि। हलाणी पुलिस चोरनि फुरनि ऐं धाड़नि में का बि अगभराई करे न सघी आहे। शहर में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हितां जे शहरियुनि चयो त हितां जी पुलिस नाकाम आहे ऐं ॾोहारियुनि जी पुठभराई करे रही आहे। असां DIG शहीद बेनज़ीर SSP नौशर फिरोज़ खां पुरज़ोर अपील कयूं था त हलाणी शहर में अमन कायम करायो वञे, जीअं शहरवासी सुकून जो साह खणी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।